नवाज़ शरीफ़ में चांडिया बिरादरी जी औरतुनि पारां नींगर सां बदफ़ैली जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। ॻोठ शमीर चांडियो जी रहवासियुनि मसमात कलसूम चांडियो पंहिंजी ॿिनि धीअरुनि ज़किया ऐं रिहाना चांडियो सां गॾिजी प्रेस क्लब पहुची पुलिस ख़िलाफ़ दायो। हुननि चयो त नींगर अली जान चांडियो खे अमानुल्लाह आबिद शर ऐं ॿियनि चांहि में नशो ॾेई बदफ़ैली कई। पुलिस FIR दाख़िल करण बदिरां जवाबदारनि जे चवण ते कूड़ो केस दाख़िल करे संदनि ॻोठ ते चढ़ाई कई। हुन चयो त पुलिस पीटसन मोहम्मद इब्राहिम चांडियो खे गिरफ़्तार करे वई ऐं शिकायत लाइ ज़मींदार ॾामींदड़ सिकंदर चांडियो खे बि जंग में गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। मसलो इहो आहे त मुंहिंजो मासवत अली जान जी बेइज़्ती करे असांजे घर में क्या बेइज्जती कई अथसि? होतन हाँ ऐं पुलिस असां NC कटाई, असांजी NC पुलिस न वरिती, उबतई असां ते केस पुलिस करे असांजा माण्हू खटी करे खणी वई ऐं असांजे मर्द गिरफ़्तार करे खणी वई। कहिड़ो मर्द गिरफ़्तार करे खणी वई आहे? इब्राहिम चांडियो। हाँ पुराणो बीमार पियो, हुनखे ज़ोरी हंधनि मां कढी धक हणी खणी वई। हिकिड़ा असांजा हमरा धकी करे ॾेई सदोरो चांडियो। चांडिया बिरादरी जी औरत मुतालबो कयो त पुलिस अमलदारनि ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।